अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद करियां पियो सभु ठीकु ठाक हूंदा। दोस्तों अॼु के हिन वीडियो में तव्हांखे अज़ीज़ सांगी उर्फ खानू जी स्टोरी ॾसण वारो आहियां। जी हाँ दोस्तों, ड्रामनि जी स्टोरी अज़ीज़ सांगी जी तव्हांजे अॻियां बयानु करण वारो आहियां। त अज़ीज़ सांगी जो फर्स्ट ड्रामो कहिड़ो हुयो? अज़ीज़ सांगी स्टेज ड्रामनि जो हिकु अदाकार हूंदो हुयो ऐं जीअं जीअं दौर वधंदो वियो ऐं जीअं जीअं KTN चैनल लॉन्च थियो हुयो त उनजो फर्स्ट ड्रामो अज़ीज़ सांगी के मिलियो हुयो, जंहिं ड्रामे जो नालो हुयो वकोरियल वजूद। वकोरियल वजूद हालांकि उन वक़्त जो वॾो एक्शन वारो ड्रामो हुयो, जंहिंमें हथियार जेको आहे उरूज ते हुयो ऐं हथियार जाम ॾेखारियो वियो ऐं उहो ड्रामो बि सुपरहिट थियो हुयो। जी हा दोस्तों, उन में अज़ीज़ सांगी एक्टर बि हुयो त वरी डायरेक्टर बि हुयो ऐं उन ड्रामे जो राइटर हुयो नूर ज़हूर साहब। ऐं उन खां पोइ अज़ीज़ सांगी जेको आहे पत्थर दुनिया ड्रामो संभालियो, जंहिं पत्थर दुनिया अज़ीज़ सांगी खे बाक़ाइदे आसमाननि जे बुलंदनि ताईं पहुचायो। ऐं उन खां पोइ कारो सिज अज़ीज़ सांगी खे ड्रामो मिलियो। कारे सिज खां पोइ अज़ीज़ सांगी ते 2019 में केस दाख़िल थियो आहे, जेको लगातार मुकमल 5 साल थी चुका आहिनि, पर अञा ताईं अज़ीज़ सांगी तां उहो केस न पियो ख़त्म थिए। दोस्तों तमामु जल्द अज़ीज़ सांगी जेके नई का न्यूज़ जेकी बि ईंदी मीडिया में तव्हांजे अॻियां उहा रखंदासीं। फ़िलहालु असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, कमेंट कंदा।